सम्मानित मंच, कोंकण प्रांत जा संचालक डॉक्टर सतीश मोड़ साहब, पूर्व डायरेक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी, मुझो नंढो भा मनीष सरल टेकचंदाणी साहब, दिनेश टेलियाणी साहब जेको आहे, मुझा गुरु डॉक्टर आसो दादलाणी साहब, मुझो दोस्त सुरेश बबलाणी, कमल साहब जेको आहे, तमाम जेका मुझी एक्सपेक्टेशंस हुई, मां चाहियमि पे त इन टाइप जा सेमिनार जेके पहिरीं थींदा रहिया आहिनि, अकेडमिक सेमिनार थींदा रहिया आहिनि, उन्हनि में जेको डेकोरम हूंदो आहे उन टाइप जो सेम डेकोरम अगरि पंहिंजे सेमिनार्स में हुजे त तमामु सुठो लॻंदो। ऐं जेको मां चाहियमि पे कि पार्टिसिपेशन जेको आहे हुअणु घुरिजे ऐं जेके बि पंहिंजा पार्टिसिपेंट आहिनि उहे अवेयर हुअणु घुरिजनि, जागरूक हुअणु घुरिजनि, छा पंहिंजा अधिकार आहिनि, छा पाण करे सघूं था। अगरि इहा ई एक्टिवनेस अचण वारनि सेमिनार में रहंदी त तमामु सुठा सजेशन अची सघंदा। ऐं जेको मां चाहियां थो, मां पहिरें ॾींहं खां मां इहा ॻाल्हि रखी आहे त मां इन फील्ड में आयो ई इन करे आहियां कि मां कुझु समाज लाइ करे सघां। अगरि पॉज़िटिव एटीट्यूड सां जेके बि माण्हू मूं वटि ईंदा, पहिरीं मां इहा हर कंहिं जेको बि जंहिंजो बि फ़ोन अचे थो मां उनखे रिसीव करण जी पूरी कोशिशि करे रहियो आहियां। जेके बि सजेशन्स आहिनि उन्हनि खे राइट डाउन करे रहिया आहियां, छाकाणि मुंहिंजी बि लिमिटेशन्स आहिनि ऐं ॾाढो तमामु घटि स्टाफ आहे, पर उन जे बावजूदि मां इन ॻाल्हि खे कोशिशि करे रहियो आहियां कि जेतिरो मां डिस्पोज़ल करे सघां थो फास्ट, ओतिरो मां उनखे करण जी कोशिशि कयां पिया। मुंहिंजो पूरो टाइम डिवोट करण जी कोशिशि कयां थो। जेके बि मुंहिंजा भाउर आहिनि, जेके बि हिते महिमान आयल आहिनि, जेके बि तव्हांजा सजेशन्स हूंदा तव्हां मूं वटि खणी ईंदा त उनखे मां इनकॉर्पोरेट करण जी कोशिशि कंदुमि ऐं जेतिरो फास्ट इम्प्लीमेंटेशन करिणो आहे, ब्यूरोक्रेसी लेवल ते करिणो आहे। मां उन परिवार जो माण्हू आहियां, मुंहिंजे परिवार में ई घणेई ब्यूरोक्रेट्स आहिनि, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा स्टूडेंट्स बि घणेई आहिनि, मुंहिंजा पहिरियां जा डायरेक्टर्स आहिनि, उन्हनि जो मूंखे पूरी हेल्प आहे। त मां पूरी कोशिशि कंदुमि त जेके बि तव्हांजा सजेशन्स ईंदा उनखे बिल्कुलु पॉज़िटिव एटीट्यूड खणी करे ऐं उन्हनि खे अप्रूव कराइण जी कोशिशि कंदुमि। ऐं जीवन में ॿी बि का मूंखे लॻे थो कि तव्हां मूंखे हीअ हेल्प करणु घुरिजे, उन लाइ मां बिल्कुलु तयारु रहंदुमि। जय हिंद, जय भारत। हिकिड़ो मां राष्ट्रगीत ॻाए सघां थो? न सॉरी, राष्ट्रभक्ति से प्रेरित गीत है। जेको मां लाइ प्यारु हुअणु घुरिजे, पंहिंजे देश लाइ प्यारु हुअणु घुरिजे, उहा भावना हिन गीत में आहे। ऐं हिकु हिंदी गीत आहे, मां ॻाइणु चाहींदुमि, जेको आहे उन सां तव्हांखे लॻंदो त हुनजो छा एसेंस आहे। ऐं उहा सेम ॻाल्हि असांजे पंहिंजी मातृभाषा लाइ हुअणु घुरिजे, सिंधीअ लाइ हुअणु घुरिजे। त हीअ गीत मां तव्हांजे साम्हूं पेश करे रहियां। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। माँ का दिल बन के कभी सीने से लग जाता है तू, और कभी
नन्ही सी बेटी बन के याद आता है तू, जितना याद आता मुझे उतना ही तड़पाता तू, तुझ पे दिल कुर्बान। ऐ मेरे प्यारे वतन, है मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। इहो ई जज़्बो मुंहिंजे देश लाइ, मुंहिंजी मातृभाषा लाइ ऐं मुंहिंजे जीवन जो हर क्षण मां मुंहिंजे देश, मुंहिंजे समाज लाइ ॾियणु चाहींदुमि। जय हिंद।